जी नाज़रीन, क़त्ल थी वियल रजब जतोई जा वारिस थाणे ते FIR दाख़िल करण जे लाइ पहुची विया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे ऐं FIR उन्हनि जे मुताबिक़ दाख़िल कई वञे थी या न। घर ते अची हमिलो करण लाइ फायर कबायली झेड़ो आहे, पर मूंसां जो कबायली झेड़ो मां जर्नलिस्ट आहे, पढ़ियल लिखियल माण्हू आहे। मुंहिंजो बाद ॿार निकिरंदे शहीद जो नमाज़ पढ़ंदे मां वसारनि खां अपील थो कयां मुंहिंजी वधि में वधि मदद कई। अॻ में बि थिया आहिनि, असांजा 3-4 क़तल थिया आहिनि, उन्हनि जी FIR थियल आहिनि, माल मता बि खणी विया। मसइलो आहे जो डॉक्टर साहब अचनि कोन था, ढिलो खाइनि था, 2-2.5 हज़ार जहिड़े ज़मीन हुन ते ॾाढा हुननि जे। तव्हां पुलिस जी कार्रवाई में मुतमिन आहियो त हुन जा तव्हांजी जवाबदारनि खे हिन वक़्त ताईं त असां मुतमिन आहियूं, छो जो असां ताउन सुठो कयो आहे, साफ़ बिरादरी ताउन कयो आहे, वधि खां वधि जेके मेरे सां असांजे ॻोठ में हुई असां त बेगुनाह पंहिंजे घर में वेठा हुआसीं, निमाज़ जो वज़ू करे पियो नलके ते मस्जिद में उते क़तल कयो। घणा ॿारड़ा हुन 7 भाई नंढा मुंहिंजो वॾो को कोन्हे, मुंहिंजो कबाड़ वारो त हेॾा त मुंहिंजा नंढा ॿार मुंहिंजो घुमायो कयो, मुंहिंजा नंढा चरकी रह पियो घर ते लाचर हयूं बम हयूं। जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि जा त हाणे अलाए FIR करे उनजे मथां असां रिव्यू कंदासीं, गिरफ़्तार बि कंदासीं, जेको कानून जे दायरे में रही करे बिल्कुलु असां एक्शन कंदासीं। 3 ॼणनि जे दायरे जे अंदरि तव्हां कोई ऑपरेशन का रेट उन्हनि जे घरनि ते कोई उन्हनि जी चढ़ाई वग़ैरह थी आहे? बिल्कुलु रेट बि थी आहे, हुन में इहो आहे त FIR बि कोन हुई, कि नॉमिनेट माण्हू बि कोन हुया, बाक़ी अॼु FIR थिए थी ऐं बराबरि तरीक़े सां इनशाला हुन ते ऑपरेशन कयो वेंदो। अच्छा, वारसनि जो चवणु आहे त अहिड़ियूं FIR असांजूं क़तल जूं 2 खां 4 अॻ में बि थियल आहिनि, 2 मर्डर 3 थियल आहिनि, उन्हनि में बि जवाबदार मुलविस जेके आहिनि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। छा हिन वक़्त बि रजब जा जेके कातिल आहिनि गिरफ़्तार थी सघनि? इनशाला थींदा, बिल्कुलु। कहिड़ी हिकमत अमली ज़रूरी आहे? बसि असां पंहिंजे बाला अफ़सरनि जी हिदायतुनि ते उहा मीटिंग रखियल आहे, FIR खां पोइ उहो सॼो लाइ अमल तयारु कंदासीं इनशाला। अच्छा, भला उन्हनि जी गिरफ़्तारी न थियण जो को रीज़न सर कचे जे इलाइक़े जे करे उहो बासर बि आहिनि, कब्ज़ा माफ़िया बि आहिनि, गिरफ़्तार जे नथा थियनि त उनजो रीज़न कहिड़ो? रीज़न इहो आहे त कचे जो इलाइक़ो आहे, ॿेलो आहे, हुननि पंहिंजे अहिड़े हिसाब सां चौधारी पाणी बि अथनि, हीअं त पाणी बि अची वियो आहे, पाणी बि अथनि, इन हिसाब सां कचे जे इलाइक़े में वेठा आहिनि, उन हिसाब सां इनशाला हाणे बची कोन सघंदा आहिनि, हिन दफ़े न बचंदा ऐं इनशाला इहे गिरफ़्तारी थींदी। ख़बर खां बाख़बर रहण जे लाइ वधीक विज़िट कंदा असांजो फेसबुक पेज सिंध मीडिया न्यूज़ ऐं YouTube चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा।